बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम दोस्तों, आवां उस्ताद अब्दुल गफ़ार तव्हां ॾिसी रहिया मुंहिंजो यूट्यूब चैनल। दोस्तों एक नए वीडियो सां गॾु तव्हांजी ख़िदमत में। दोस्तों अॼु सबक़ 10 दर्जे 2 मां, जंहिंजो उनवान आहे रस्ते ते हलण जा क़ाइदा। पहिरें हिन जा लफ़्ज़ माना, पोइ सवाल जवाब ऐं ॿियूं जेके एक्सरसाइज़ूं हूंदियूं उन्हनि खे हल कंदासीं। तव्हां दोस्तनि खे गुज़ारिश आहे जेकॾहिं चैनल ते नवां आहियो चैनल खे सब्सक्राइब, वीडियो खे लाइक शेयर ऐं पंहिंजी क़ीमती राय खां असांखे ज़रूरु आगाह कंदा। हलूं था लफ़्ज़ माना ऐं सवाल जवाबनि जे तरफ़। जी दोस्तों, ही नवां लफ़्ज़ आहिनि, उन्हनि जो मानाऊं लिखंदासीं। लफ़्ज़ आहे टोड़े माना भञी। लफ़्ज़ आहे ॻणती माना अचरज। लफ़्ज़ आहे उसूलन माना क़ाइदनि। लफ़्ज़ आहे लापरवाही माना परवाह न करण। लफ़्ज़ आहे पंध माना प्यादल। लफ़्ज़ आहे मोड़ माना वकड़। लफ़्ज़ आहे परेशान माना फ़िक्रमंद। लफ़्ज़ आहे सिग्नल माना निशान या इशारो। लफ़्ज़ आहे चौवाटे माना चौक। लफ़्ज़ आहे जोगी माना जहिड़ी। लफ़्ज़ आहे तकड़ माना जल्दी। लफ़्ज़ आहे चाढ़ी माना मथां ही। लफ़्ज़ आहे ढरी माना आहिस्ते। लफ़्ज़ आहे क़ाइदा माना कानून या उसूल। लफ़्ज़ आहे ख़ैर माना चङाई या भलाई। लफ़्ज़ आहे हादसो माना इत्तफ़ाक़ या ओचितो। लफ़्ज़ आहे अजाई माना हरू भरू या बेकार। लफ़्ज़ आहे कंट्रोल माना रोक या बंदिश। लफ़्ज़ आहे फुटपाथ माना पंधु हलण जो रस्तो। लफ़्ज़ आहे ट्रैफ़िक माना गाॾियुनि जी अचु वञु। लफ़्ज़ आहे इशारा माना ॾस या निशानियूं। लफ़्ज़ आहे ज़ेबरा क्रॉसिंग माना पटापटी रस्तो, जितां प्यादल रस्तो पार कजे। मश्क। अलफ़ हेठि ॾिनल सवालनि जा जवाब ॾियो। सवाल नंबर पहिरियों आहे, शोबान कहिड़ी ॻाल्हि जे करे परेशान हो? जवाब, शोबान उन करे परेशान हो जो हुन हिकु हादसे में नौजवान खे ज़ख़्मी थींदे ॾिठो हो। सवाल नंबर ॿियो, सिग्नल में कहिड़नि रंगनि जूं बतियूं हूंदियूं आहिनि? जवाब, सिग्नल में ॻाढ़े, पीले ऐं साए रंगनि जूं बतियूं हूंदियूं आहिनि। सवाल नंबर 3, पंधु हलण वारनि लाइ कहिड़ा उसूल आहिनि? जवाब, पंधु हलण वारनि खे फुटपाथ ते हलणु घुरिजे ऐं खेनि ज़ेबरा क्रॉसिंग तां रस्तो पार करणु घुरिजे। सवाल नंबर 4 ऐं आख़िरी सवाल, रस्ते ते हलण जे फ़ाइदनि ते अमल न करण सां छा थींदो? जवाब, रस्ते ते हलण जे क़ाइदनि ते अमल न करण सां हादसा थी सघनि था। हेठि ॾिनल लफ़्ज़नि जी माना लिखो ऐं जुमलनि में कमु आणियो। लफ़्ज़ आहिनि क़ाइदा, पंधु, ढरी, ॻणती, मोड़। जी दोस्तों, हाणे लफ़्ज़नि जा जुमला ठाहींदासीं। लफ़्ज़ आहे क़ाइदा, जुमिलो ठाहींदासीं, रस्तनि ते हलण लाइ कुझु क़ाइदा मुक़ररु आहिनि। लफ़्ज़ आहे पंधु, जुमिलो ठाहींदासीं, पंधु हलण वारनि लाइ कुझु उसूल मुक़ररु आहिनि। लफ़्ज़ आहे ढरी, हाणे जुमिलो ठाहींदासीं, मोड़ ते गाॾी ढरी करणु घुरिजे। लफ़्ज़ आहे मोड़, मोड़ ते ट्रैफ़िक जा निशान लॻल हूंदा आहिनि। जीम, वाट ऐं रस्तो। हम माना लफ़्ज़ आहिनि, जीअं आऊं वाट वठियो पिए वियसि त
त रस्ते ते हिकु वण नज़र आयो। अव्हां हेठि ॾिनल जुमलनि मां हम माना लफ़्ज़ चूंडे लिखो। नईम रस्तो पार करण महिल तकड़ कई। असांखे रस्तो पार करण महिल उबराहप न करणु घुरिजे। हाणे हिन में ॿ हम आवाज़ आहिनि, उन्हनि खे ॻोल्हींदासीं। इन जो जवाबु आहे, पहिरियों आहे लफ़्ज़ तकड़, ॿियो उबराहप। जुमिलो नंबर 2, पराए माण्हूअ सां गॾु न वञणु खपे, न ई धारे माण्हूअ खां पैसो या शइ वठणु घुरिजे। हाणे हिन में हम आवाज़ लफ़्ज़ जेके थींदा, जी दोस्तो जवाबु आहे पराए ऐं धारे। ही ॿई हम आवाज़ लफ़्ज़ आहिनि। जीअं पराए माना ओपरे, धारे माना ओपरे। हे अव्हां पंहिंजनि घरनि में पंहिंजनि शयुनि खे कीअं संभाले रखंदा आहियो, जीअं थेलो, किताब, कपिड़ा ऐं ॿियो सामान वग़ैरह। जवाबु, थेलो। असां थेले खे हिफ़ाज़त सां खणंदा आहियूं त जीअं उहो फाटी न पवे। किताब, असां किताब खे वॾी इज़त सां खणंदा आहियूं ऐं पढ़ंदा आहियूं ऐं उन खे थेले में वॾी एहतियात सां विझंदा आहियूं त जीअं चिॿो न थिए। कपिड़ा, असां कपिड़नि खे इस्त्री करे सेफ में रखंदा आहियूं त जीअं हिफ़ाज़त सां महफ़ूज़ रहनि। ॿियो सामान, असां ॿियो सामान बि सुहिणे तरीक़े सां संभाले रखंदा आहियूं। जंहिं शइ जी जेका रखण जी जाइ मुक़ररु हूंदी आहे उन खे उते ई रखंदा आहियूं। वाव, हेठि ॾिनल ख़ाल भरियो। हाणे हिननि ख़ालनि खे भरींदासीं। पहिरियों ख़ाल आहे ट्रैफ़िक जे उसूलनि ते ख़ाल करियो। ॿियो जुमिलो आहे पंधु हलण वारनि खे ख़ाल तां हलणु घुरिजे। टियों जुमिलो आहे रस्ते ते ख़ाल ऐं ख़ाल पटा ठहियल हूंदा आहिनि जिन खे ख़ाल चइबो आहे। जी दोस्तो, हाणे ये ख़ाल भरींदासीं। पहिरियों ख़ाल आहे ट्रैफ़िक जी उसूलनि ते ख़ाल करियो। जवाबु, अमल। ॿियो आहे पंधु हलण वारे खे ख़ाल तां हलणु घुरिजे। जवाबु, ज़ेबरा क्रॉसिंग। नंबर 3, रस्ते ते ख़ाल ऐं ख़ाल पटा ठहियल हूंदा आहिनि जिन खे ख़ाल चइबो आहे। पहिरें ख़ाल में लिखंदासीं अछा, ॿिए ख़ाल में लिखंदासीं कारा। रस्ते ते अछा ऐं कारा जिन खे ख़ाल चइबो आहे। टें ख़ाल में लिखंदासीं ज़ेबरा क्रॉसिंग।